अॼु जे दिलेर सिंधी जे हिन एपिसोड में तव्हां सभिनी नाज़रीन जो स्वागत आहे। जॾहिं मोहन जे दड़े जी खोटाई पे कई वई त उन मां हिकु सुंदर पुतलो मिलियो, हिकु नर्तकीअ जो, जंहिं इन ॻाल्हि ॾांहुं इशारो पे कयो त सिंधी समाज में अॻूणे वक़्त में पिणु सिंधी नृत्य कला जो हिकु अहम हिसो हुयो। अॼु जे दौर में सिंधी समाज में नृत्य में माहिर कलाकार आङुरियुनि ते ॻणण जेतिरा ई मिलंदा। उन्हनि मां हिकु आहिनि कथक डांस में माहिर ऐं निपुण कलाकार श्रीमती अनिला सुंदर जी, जिन खे जॾहिं स्टेज ते नृत्य कंदे ॾिसबो आहे त ईअं लॻंदो आहे त उन मूर्त में वरी जान अची वई आहे। डॉक्टर नानकी माखीजानी ऐं गोविंद माखीजानी जी सुपुत्री, जंहिंजो नंढे हूंदे खां ई डांस तरफ़ रुझान रहियो, हिननि ऐतिहासिक सिंधी कहाणियूं ऐं सिंधी लोक कहाणियुनि खे पंहिंजी नृत्य कला सां अहिड़े त अलॻि ऐं सुंदर रूप में पेश कयो जो नौजवान पीढ़ी सिंधी लोक संगीत ऐं सिंधियत जी आलीशान सांस्कृतिक वरसे ॾांहुं पाण में हिकु कशिश महसूस कई। हिननि सिंधी संस्कृति ऐं कला वास्ते पंहिंजो ग्रुप ठाहे देश ऐं विदेश में केतिरा ई प्रोग्राम पेश कया आहिनि। वार चोटीअ में बधल बास्या थे सुंदर सुपन जा, जीअं ई छोड़ियाई छोड़ियाई, गुल छिनी हथ में झले पाणीअ में पाछे ते ॾिसी, नाज़मा वारनि में पाए पाछो ई ॾिसंदी रही, पाछो ई ॾिसंदी रही। अनिला जी, तव्हांजो स्वागत आहे। नमस्ते। सभ खां पहिरीं असां तव्हांखे अॼु ताईं जे कयल सफ़र जी ढेर सारियूं वाधायूं ऐं आफ़रीन ॾींदासीं। प्रोग्राम जी शुरूआत करणु चाहींदासीं तव्हांजे बचपन जे कुझु यादगिरियुनि सां, त तव्हांजी पैदाइश किथे थी, तव्हांजी स्कूली शिक्षा किथे शुरू थी ऐं कॉलेजी शिक्षा तव्हांजी किथे पूरी थी। मां उल्हासनगर जी सिंधियण आहियां। मुंहिंजा मम्मी डैडी ॿई मेडिकल प्रैक्टिशनर्स हुआ ऐं मुंहिंजी नंढी भेण हीरू। नंढो ई कुटुंब परिवार हो असांजो। मुंहिंजी मम्मी डैडी खे म्यूज़िक जो ॾाढो शौक़ु हो, ख़ासि करे सिंधी संगीत जो। त असांजे घर में वॾनि ॾींहंनि ते सिंधी कलाकार ईंदा हुआ, पंहिंजो प्रोग्राम पेश कंदा हुआ। शायदि उतां कुझु मूंखे प्रेरणा मिली ऐं पोइ मां न्यू इरा स्कूल में पढ़ंदी हुअसि। ऐं जॾहिं मुंहिंजी मम्मी डैडी ॾिठो कि हिनखे एॾो नृत्य जो शौक़ु आहे, त स्कूल जो जेको डांस टीचर हो श्री रतिकांत आर्य जी, उन्हनि खां मूंखे नृत्य जी शिक्षा उन्हनि कराई। पोइ वॾी थियसि, कॉलेज में आयसि त भारतीय विद्या भवन में सिखियो। ईअं सिखंदी रहियसि ऐं प्रोग्राम में जय हिंद कॉलेज में मूं जॉइन कयो। त जय हिंद कॉलेज जे हर प्रोग्राम में मां भाग वठंदी हुअसि। ऐं जॾहिं इंटर कॉलेजिएट डांस कॉम्पिटिशन थी
त उते मूंखे पहिरियों नंबर इनाम मिलियो। तॾहिं मूं सम्झो कि शायदि मूं सही राह चुनी आहे। हाणे मां तव्हां खां हिकु शख़्सी सवाल पुछणु चाहींदसि त सुंदर जी सां तव्हांजी हिकु मुलाक़ात कीअं थी? मां जॾहिं 7 सालनि जी हुअसि तॾहिं सुंदर सां गॾु हुअसि, छो जो सुंदर मुंहिंजे मासात जो मारोट आहे, त फैमिली में ई आहे। शादी 1976 खां पोइ ऐं अॼु बि प्यारु आहे। तव्हां सिंधी लोक संगीत ऐं सिंधी संस्कृतीअ ते घणेई कलाकृतियूं ॾिनियूं आहिनि, घणेई डांस बैले ॾिना, उन्हनि जे बारे में कुझु असांखे ॿुधाईंदा? मां बेसिकली कथक कलाकार आहियां। कथक जा शोज़ मूं घणनि ई देशनि में ॾिना, भारत में ॾिना। पोइ ईअं सोचियो कि कुझु नई चीज़ कयां, कुझु बिल्कुलु जेको कंहिं न कयो हुजे। हिकु आर्टिस्ट जो हिकु जुनून थींदो आहे, हिकु नई उपज करण जो शौक़ु थींदो आहे। त मूं पहिरियों बैले 1982 में शाह जे सूरमिन ते ठाहियो, जंहिंमें मूंखे श्री मोहन छाबरिया ऐं दादी पोपटी हीरा नंदानी जो मार्गदर्शन मिलियो। तंहिंखां पोइ मूं 10 बैलेस ठाहिया आहिनि। वरी तूं निहार पंहिंजो प्यार यार अची मिल मूराणा, अची रात राणा मुंहिंजा हाल बिगाड़ा, रोई तो पुकारियां की रूं उथारियां अची मिल मूराणा, अची रात राणा मुंहिंजा हाल बिगाड़ा, रोई तो पुकारियां की रूं उथारियां अची मिल मूराणा, अची मिल मूराणा, अची मिल मूराणा। तमाची जाम जो पत्थर जियां मन थी वियो पाणी, शिकारी वेस में वियो हो वरियो, ज़ख़्मी थी नेणनि सां, खिखो खारो हुई नूरी लगी वेड़ियल गुलाबन सां, किसो वहिड़ो बि थियो आहे, किसो वहिड़ो बि थियो आहे, जो उभ धरतीअ ते आयो हो, किसो वहिड़ो बि थियो आहे, किसो वहिड़ो बि। अनिला जी, तव्हांखे इन कार्य कंदे कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो? हिकु फ़ोन ईंदो आहे, भेण तव्हांजो प्रोग्राम रखिणो आहे, ऐं पोइ हिकु आख़िरी फ़ोन मां कंदी आहियां, भाऊ असीं सुख सां पहुतासीं, महिरबानी। इन विच में हिकु लड़ाई हूंदी आहे, बैटल, जेका खटी अचणी आहे। उन जे ऑर्गेनाइज़र जे फ़ोन खां पोइ मां फ़ोन कंदी आहियां सभिनी कलाकारनि खे, किन थोरनि खे छॾे घणो करे कलाकार बदिलजंदा रहंदा आहिनि, सभिनी जा पंहिंजा पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि, पंहिंजी पंहिंजियूं कमिटमेंट्स आहिनि। त उहो उन्हनि जी पक थिए त टिकेटूं बुक कंदा आहियूं, जे होपफुली होप सां की कंफर्म थी वेंदियूं ऐं पोइ रिहर्सल्स कंदा आहियूं, उन्हनि खे तराशे हीरा ऐं मोती ठाहींदा आहियूं। कॉस्ट्यूम्स जो ॾिसणो पवंदो आहे कि कंहिंखे कहिड़ो कॉस्ट्यूम फिट थींदो उन हिसाब सां। ऐं रिहर्सल्स खां पोइ वरी जॾहिं सफ़र खां पोइ उते पहुचंदा आहियूं त ॾिसंदा आहियूं कि स्टेज ते सभु लाइट ऐं साउंड जूं सभु रिक्वायरमेंट्स बराबरि आहियूं या न आहिनि, जेके मूं लिस्ट में मोकिलियूं हुयूं। कोशिशि करे हिकु स्टेज रिहर्सल बि कंदा आहियूं ऐं पोइ प्रोग्राम शुरू कंदा आहियूं दुआ करे। पर जॾहिं प्रोग्राम पूरो थींदो आहे त सभु ॾाढो ख़ुशि हूंदा आहिनि ऐं मां बि टिड़ी पवंदी आहियां। तमामु सुठो लॻो इहो ॿुधी करे। तव्हां पंहिंजो कार्यक्षेत्र सिंधी ई छो चूंडियो? छो जो मां सिंधीअ जी धीउ आहियां, सिंधीअ सां शादी कई, सिंधी पढ़ी आहियां। शाह जो रसालो जयहिंद कॉलेज में प्रोफेसर शाह ऐं प्रोफेसर राम पंजवानी हूंदा हुआ, त
त मुंहिंजो छिक उन ॾांहुं थी। ऐं जॾहिं मूं कथक डांस मां जॾहिं सिखियसि त उन में जेके अष्टनायिकास हुयूं, 8 हीरोइन्स, मूंखे लॻो त शाह जूं केतिरियूं हीरोइन्स उन सां मिलनि थियूं। त सोचियो कि कुझु नई चीज़ ठाहियां जेको कंहिं न कयो हुजे, मां उहो कमु कयां। इन करे सिंधी तरफ़ वियसि। लालणा मुंहिंजा लोली वो लोली वो लोली वो, अहिड़ी ॿोली ख़्वाब न हूंदी चढ़ी बारो तेजी ॿोली वो लोली वो, मूं जहिड़ी का झोली वो लोली वो लोली वो। तव्हांजे इन दौर में तव्हांजा के यादगार किस्सा? यादगार प्रोग्राम त घणेई आहिनि। मूं सभु घणनि जे लाइ परफॉर्म कयो आहे। संतनि महात्माउनि जे लाइ, ॿारनि जे लाइ, साहित्यकारनि जे लाइ, कैदियुनि जे लाइ। जेल में बि मूं परफॉर्मेंस कयो आहे, जोधपुर जे सेंट्रल जेल में, फ़ौजियुनि जे लाइ एंड सॼी सिंधी संगत जे लाइ। हिकु यादगार प्रोग्राम यादि अचे थो कि जॾहिं मूं लेह लद्दाख में सिंधूअ जे किनारे ते सिंधू आराधना पेश कई हुई, तॾहिं ऑडियंस में असांजो अॻूणो प्रधानमंत्री स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी साहिबु हुआ, घणेई गवर्नमेंट जा ऑफिसर्स हुआ, ॿार हुआ, सिंधी सॼण हुआ, केतिरा सिपाही ऐं फ़ौजी हुआ। मतिलबु काफ़ी पावर हुई ऑडियंस में ऐं असांजो प्रोग्राम बि काफ़ी पावरफुल रहियो। कल कल कंदी सिंधू, कल कल कंदी छल छल कंदी, कल कल कंदी सिंधू, सिंधू सिंधू सिंधू। आकाश मां लहंदी अचे, थी स्वर्ग मां वहंदी अचे, कल कल कंदी सिंधू, सिंधू सिंधू सिंधू। सिंधी भाषा सां, सिंधी ॿोलीअ सां जुड़ियल थीम्स वठी उन जे आधार ते को कलाकार कुझु करे रहियो आहे त आंदिया करे। मूंखे ॿियो यादि अचे थो कि जॾहिं 18th इंटरनेशनल सम्मेलन थियो हो त गुजरात जो चीफ मिनिस्टर तॾहिं नरेंद्र मोदी साहिबु हुआ ऐं उते ईअं चयो वियो कि असां वंदे मातरम पेश कयूं। सिंधु नदी जी आराधना बि कई ऐं पोइ वंदे मातरम, त उन्हनि खे ॾाढो पसंदि आयो ऐं पोइ त हू प्राइम मिनिस्टर थी विया, असांजा प्रधानमंत्री। तव्हां शादीअ खां पोइ बि पंहिंजे कला जे खेत्र में ख़िदमतूं जारी रखियूं, इन में तव्हांजे पंहिंजनि जो, तव्हांजे परिवार जो तव्हांखे केतिरो सहयोग मिलियो, कुझु उन बारे में ॿुधाईंदा? शादी खां पोइ सुंदर जी जो तमामु घणो साथ रहियो। इनफैक्ट दादी पोपटी हीरानंदानी चवंदी हुई त उन जे लाइ बि हिकु अवॉर्ड हुअणु खपे, छो जो उनखे तोखे एतिरो हुन साथ ॾिनो आहे। ऐं मुंहिंजी डॉटर रचना, उहा बि सुठी कलाकार आहे, उन मूंसां घणेई दफ़ा परफॉर्म कयो आहे हिंदुस्तान में, हिंदुस्तान खां ॿाहिरि। त जॾहिं हू कुझु परफॉर्म कंदी आहे त दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे।
असांजी मातृभाषा सिंधी इन बाबति तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? सिंधी ॿोली हमेशह ज़िंदा रहंदी। सिंध आहे, सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी। ऐं हिते हिंद में जेसीं साहित्यकार ऐं कलाकार ज़िंदा आहिनि, सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी। कि तव्हीं पंहिंजी रूट्स खे, पंहिंजे पहाड़ुनि खे संभालियो। शाह, सचल, सामी उन्हनि खे पढ़ो। छो जो मूं बि जॾहिं उहो पढ़ियो तॾहिं मुंहिंजी दिलि थी कि मां उन ते कुझु प्रेज़ेंट कयां। छो जो चवंदा आहिनि आई सीज़ वॉट इट नोज़। अगरि मूंखे ख़बर ई कोन्हे शाह, सचल, सामी केरु हुआ, या असांजा पोइट्स केरु आहिनि, असांजा साहित्यकार केरु आहिनि, असांजो सिंधी ॾिण वार कहिड़ा आहिनि, सिंधवरकी जेके ॿाहिरि वञनि था, जॾहिं विरहाङो थियो उन में कहिड़ा दर्द उन्हनि सठा, त जॾहिं कुझु ख़बर ई न हूंदी त कीअं कंदासीं। इन करे पहिरीं त पढ़णु खपे, साहित्यकारनि सां गॾिजणु खपे, ऐं पोइ जेका तव्हां वटि कला आहे, म्यूज़िक आहे, संगीत, डांस, जेको तव्हांखे आहे उन नमूने ताईं उहा प्रेज़ेंटेशन करे सघो था। तव्हां केतिरियूं ई नयूं कलाकृतियूं सिंधी समाज खे ॾिनियूं आहिनि, हाणे कुझु नओं जेको तव्हां करणु चाहींदा? मूं कॾहिं बि कुझु प्लान न कयो हो। जॾहिं नंढी हुअसि त सोचियो मम्मी डैडी डॉक्टर आहिनि, मां बि डॉक्टर थींदसि। ऐं मां तमामु सुठी स्टूडेंट हुअसि, मां पहिरियों नंबर आई हुअसि सॼे उल्हासनगर में। पर डैडी चयो तूं उहो कमु कर जंहिंमें तोखे मज़ो अचे, जंहिंमें तोखे सुकून मिले। त मूं आर्ट्स चूंडी, डांस कई, MA पास कई साइकोलॉजी में। त कॾहिं सोचियो कोन हो कि मां लेक्चररशिप कंदसि, पर उहा मिली वई त उहा कई। पोइ हलंदे हलंदे दादी पोपटी सां गॾियसि त बैलेज ठहिया। त प्लान छा लिखियल आहे ख़बर कोन्हे, पर एतिरो ज़रूरु आहे कि जेसीं मां आहियां तेसीं कुझु न कुझु कमु कंदी रहां, वर्कशॉप्स कयां, ॿारनि खे सेखारियां, कुझु उन्हनि जे लाइ कुझु डायरेक्ट कयां नई चीज़, ऐं उन्हनि खे पंहिंजे वर्से खां वाक़ुफ़ु करायां, जीअं हू जेतिरो मूं कयो आहे उनखे अञा सुहिणे नमूने में प्रेज़ेंट कनि। तव्हां शाह जे सूरमियुनि ते घणियूं ई कलाकृतियूं ॾिनियूं आहिनि, उन में तव्हांजी मनपसंदि कहाणी? शाह जूं त सभु सूरमियूं तमामु ज़ोरदार आहिनि, रियल सूरमियूं आहिनि, पर मूंखे सुहिणी जो किरदारु वणंदो आहे। छो जो शाह जे कपलेट्स में, उन्हनि कपलेट्स में बिल्कुलु नृत्य भरियल आहे, ईअं लॻंदो आहे। मां तव्हांखे रिसाइट करे ॿुधाईंदसि। अखियूं पेर करे वञिजे वो वञिजे, सुप्रिया जी ॻाल्हिड़ी कंहिंसां की न कजे, लिकाए लोक खां गुझड़ी ॻोठ निजे, मोहबती में हार जो सूर न कंहिंसलजे, कारी रात कचो घड़ो 29 ऊंधाई, चंड नालो नाहिको दरिया दर लाई, साहिर कारण सुहिणी आधीअ ते आई, ही कम इलाही न त कुननि में केरु घिरे। तमामु सुंदर, तमामु सुहिणो। तव्हांजी मनपसंदि अदाकारा कहिड़ी रही आहे? फिल्म में अदाकारा त वहीदा रहमान, बिकॉज़ मूंखे हुन में ॾाढी ग्रेस नज़र ईंदी आहे। ऐं स्टेज ते त पंडित बिरजू महाराज कथक में, उन्हनि सां मूं काफ़ी वर्कशॉप बि कया हुआ। ऐं ऑल्सो इन डांस में वैजंती माला, जेतोणीकि उहो भरतनाट्यम डांसर आहे, पर त बि हुनजो स्टाइल ऐं हुनजो कंप्लीट, मतिलबु शी इज़ अ कंप्लीट डांसर आई फील। हिकु अहिड़ी जॻह जिते तव्हां अॼु बि परफॉर्म करणु चाहींदा? नई जॻह हुजे जिते परफॉर्म न कयो आहे। लॻभॻि तव्हां सॼी देश विदेश दुनिया जी हर कुंड ताईं त पहुता ई आहियो। Very dear friends in Dubai,
I have said a lot. I have said the story of 25 years in 100 minutes. And I have command only on the language of gestures, dance. But still, I thank all of you very much. And I must acknowledge that I got the inspiration to make this dance drama from Dubai. It's your creation. अबला बेबस निर्बल बेचारी है नारी, तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। तू शक्ति जो भंडार अकुट, तू शक्ति जो भंडार अकुट, सब सूर शक्ति। हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। कलाकार कॾहिं बि हमेशह ख़ुशि न थींदो आहे। एतिरे वॾे सागर मां अगरि थोरी हिकु घाघर मिली आहे त उन लाइ जाम महिरबानी, शुक्रगुज़ार आहियां। पर अञा बि चाहींदी आहियां कि परफॉर्म कयां, सेखारियां, नयुनि जॻहियुनि ते वञां, नवनि सिंधियुनि खे गॾिजां, उन्हनि खे वाक़ुफ़ु करायां पंहिंजे वरसे सां, ऐं जेके ॿार आहिनि उन्हनि खे जेको कुझु मूं पातो आहे उहो उन्हनि खे वापसि ॾियां। दर्शको, तव्हां सभिनी ॾिठो त अनिला सुंदर जी पंहिंजी कला सां पंहिंजी मातृभाषा सिंधीअ जी भरपूर ख़िदमतूं कयूं आहिनि। ज़रा सोचूं त छा पंहिंजे हुनर सां पंहिंजी मातृभाषा जी सेवा कई आहे? बिल्कुलु कई आहे हीना, तो कई आहे। छो जो तुंहिंजे हिन हीउ जेको तो शुरू कयो आहे कमु, इंटरव्यूज़ वठणु, उन्हनि जी पर्सनैलिटी ॼाणणु, व्यक्तित्व खे सुञाणणु, शख़्सियत उन्हनि खे सुञाणणु, त पोइ इहो मैसेज पहुचंदो सभिनी वटि, ऐं पोइ हू अञा हुन में शौक़ु पैदा करे अञा वधीक ॼाणणु चाहींदा। अनिला जी, तव्हां अॼु असांजे हिन प्रोग्राम में आया ऐं सिंधियत जी सुरहाण पखेरी, उन जे लाइ असां तव्हांजो हार्दिक धन्यवाद था कयूं। तोखे बि जाम वाधायूं हीना, अॼु जे हिन पहिरीं एपिसोड सां 100 एपिसोड्स क्रॉस करी ऐं सिंधियत जी सुरहाण सॼी दुनिया में फैलाई। तव्हांजे इन्हनि आशीर्वाद जी ज़रूरत आहे। अचो त ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ताईं पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत।